नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के मेयर का ख़बर ॾींदा तो मेयर जे यूसी काज़ी आरिफ जे औरतन जे समाजी तंज़ीम विलेज ऑर्गेनाइजेशंस आयत ईमान सानिया ऐं सपना जे सरदारा कूंज रुखसाना हसीना समेत 8 मुस्तकिन औरतुनि में तरतीब सक्सेस प्रोग्राम तहत हर हिकु औरत खे 20,000 रुपयनि जा चेक ॾिना विया, जंहिंमें टोटल 7,60,000 रुपयनि जा चेक तक़सीम कया विया। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मेयर ज़ुल्फ़कार मेमण, वाइस चेयरमैन काज़ी वाजिद ऐं तरतीब सक्सेस प्रोग्राम जे आफ़ीसर सैयद नदीम शाह, सैयद सुमेरा शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त इलाइक़े जे मिसकिन औरतुनि खे माली तौर मुस्तहिक करण लाइ खेनि घरनि अंदरि कारोबार खोलण लाइ नंढा नंढा कर्ज़ ॾेई खेनि पेरनि ते बीहारे खेनि ख़ुशहाल बणाइण प्रोग्राम जो मक़सदु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।